के छड़ींदस त 3 लख भरींदुस। अरे हाँ छोरा, हाँ बा लाख लानत खोड़ थई कमीना। अरे माइटन को भजी शादी करण जो इहो नतीजो थो इहो। हाणे लोड़ कमीना लोड़ लूसी। हाँ 30 लख रुपया भरे दीदो पुत्र। पर बाबा तो सही गाल तो बुद्धू। अरे हल तो ठोके न दाथा लूथी कहे जाए जा हलो बाल हिता बस फरमू बस हाणे पक तो खां कुछ भी कोन थींदो। हाणे मूंखे ही कुछ करणो पवंदो छो त मां भी राणी जी दी रहमत आया तो नाकामी जी आसरत माठ करे कोन वेहंदस। छा कदी तू? ओए जेको मूंखे अचण सट करण खपंदो हुयो बस पूरी हिकड़ी न रहमत जेको बई पे रग में ही कब्र में विझू बैठो होजे हाने उनके मारे पज क़यामत कारी कोन कदासे। हाने बस तेसी ताईं इंतजार करणो पवंदो जेसी ताईं अबे जा ॾींहं पूरा नथा थियनि बस। न फरमू न मां एतिरो इंतजार कोन कंदी। हाणे तुंहिंजे पीउ जा ॾींहं पूरा करणा पवंदा। हेलो सुल्तान किथे आही? तव्हां केर? मां रहमत पई ॻाल्हायां। ओ रहमत मुंहिंजे दिल जी राणी रहमत। सोना साईं अॼु त वॾा कुर्ब करे छॾिया। सुल्तान जो सिर साह तां सदके। सुल्तान अॼु तुंहिंजे इम्तिहान जी घड़ी अची वई आहे। हाणे ख़बर पवंदी त तुंहिंजी मूंसां केतिरी मोहब्बत आहे। महबूब साईं मोहब्बत जा सभई मापा तैयार करे रख। जे हर मापे खां असांजी सिक सवाई नज़र न अचे न चइजांइ हे फतेही सुल्तान सुल्तान जो सिर साह धोता सदके हुकुम कर दिल पर। हुकुम कंदे पर रूबरू। हाँ अत बस को ठीक है मां वहीं हली पहुती। न न हाणी न छो हींअर छो न? इन लाइ जो हींअर उन जो पोड़ो भी घर में ही आहे। ये वञण हुई। हाय हाय ओहड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मुंहुं घुरिया। चङो हाणे बस बस। अलाए दिलबर जे इशारो करी हा उॾामी अचां हा हा इशारो करी हा हो न आंधी ॾिसां हा न माझी ॾिसां हा। तो सोना साईं जेॾी महिल हुकुम करे तव्हां हाज़िर थियां। इहो मां तोखे कॉल करे पाण ॿुधायां। ठीक आहे सोना साईं तुंहिंजे काल जो इंतजार रहंदो मन। ठीक आहे मन खुदा। मन तू केड़े वक्त आए? हाणे भाजाई हाणे जॾहिं तूं सोट फरमान के टेलीफोन ते मन करे मुखातिब कयो। हाय हाय वॾो खुश नसीबा सोट साईं वॾो खुश नसीबा जेके तो जहिड़ी प्यार करण वारी ज़ाल मिली आहे। अरे जेका फोन ते बि पई थी माखीअ जूं लारू मोकिलेसि लारू। हाय हाय हिकिड़ी मुंहिंजी जोया साले जंग भॼेसि टेलीफोन मां बि ईअं ॻाल्हाईंदी आहे ॼण इजो हुन मां पादर अचे फाको कयो डज़े। मना दिल भरा सोना साईं ये अखर
तुझा कन ॿुधण लाइ सिकी मुआ तई भाॼाई मां ॾाढो ॾुखायल आहियां ॾाढो सतायल आहियां भाॼाई अॼु ताईं कंहिं बि किसास करे मूंखे पंहिंजे सीने नाहे लाथो भाॼकुर नाहे पातो भाॼाई अॼु ताईं उहो कुलो कोन मिलियो मूंखे जंहिंते मां पंहिंजो कंधु रखी रोई सघां भाॼाई ओ मां मुंहिंजी मिठड़ीअ मां छा थियो आहे छा थियो आहे कुझु बि न थियो मन्ना भाॼाई फरमान ॾिस न अलाए छा थी वियो आहे तुंहिंजे सोट खे अचण सां ई रांभाटुनि में शुरू थी वियो आहे छा थियो आहे नाज़िमा ख़ैर त आहे केरा सोट केरा चाचे में कमु हुयो पर तव्हां ॿिन्ही जी मोहबत ॾिसी मुंहिंजो आऊं भरिजी आयो मन्ना असां ॿिन्ही जी मोहबत घर में पैकेज फरमान ॾिस न असां ॿिन्ही जी मोहबत जी हिनखे कहिड़ी ख़बर हा ॾिस केॾियूं अजीब ॻाल्हियूं थो करे लॻे थो त तुंहिंजे सोट जो मथो फिरी वियो आहे तो छॾ हिनखे हा तो अच मूंसां मां तोखे सॼी ॻाल्हि ॿुधायां थी छॾ हिनखे चाचे जो मगज़ समझाए तो सही हाल मां तोखे सॼी ॻाल्हि ॿुधायां थी भाॼाई मन्ना लगे तो दाल में कुछ कारो आ मां भाया तो दाल सफा कारिया जे फरमान अंदर हो त पोइ यो टेलीफोन ते मन केरो घर में तो पैकेज भी न लगंदो आ हलो रे नाज़िमड़ा एक ॾींहुं इहा उहा ई ख़बर पइजी वेंदी तूं जंहिं कम सां आयो आहे पहिरियों उहो कर भाॼा उनजे चाचा ओ चाचा अबे पातो हलिया दरवाज़ो भंजने था पाव अबे तू हरी ओ चाचा आयो है पर चाय खपण बाकी जो आयो आवे वे त तोखे समझाया तो मना आई ना जल चाचा दिमाग फिरियो हिकिड़ो दिमाग हला ॾिनो आहे उहो बि फिरी थोरो अॻिते सुई त वेहो हाली बि छो आयो आवे चाचा असल में ॻाल्हि आहे मना आई न चई वॾो आहे चाचो आहे चाचा असल में मां जे कम सां आहियां उहो इहो आहे त थोरी देरि अॻु में मां तव्हांजे वातां शादीअ जी ॻाल्हि ॿुधी अल्हम्दुलिल्लाह हा शादीअ जी ॻाल्हि ॿुधण सां ई साईं मां सोच में पइजी वियुसि त हिन उमिरि में असांजा ई बिस्कुट भुरिया आहिनि तूं अञा हिन उमिरि में शादी थो करे हा अरे असां हिन उमिरि में जीअं ई घर था वञूं ज़ाल जो मुंहुं ओभर आहे त असां ॾखण अञा वेठो अञा बि ओला तरफ़ मुंहुं करे था सुम्हूं ऐं तूं अञा शादी थो करे अञा गणतीअ जी ॻाल्हि त इहा आहे चाचा हिन उमिरि में तूं कंधु ई नथो संभाले सघे शादी करे ज़ाल कीअं संभाले सघंदे अबे जीअं संभाल बि आलू थी न वरी बि कीअं इहो मूंखे थोरो सम्झाए मूंखे थोरी गणती थी पई आहे वरी बि अबू आहे चाचो आहे बाबू आहे आख़िर असांजी बि इज़त जो सुवाल आहे यार
अबे तू फिक्र न कर पुट, इन मामले में न पढ़े जो भी उस्ताद हुयो मैं। अल्लाह ओया मूंखां वॾो पर मुंहिंजा 10 पंध ते हलंदो हुई। ये मुंहिंजा 10 पंध अथईसि जो अॼु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, न त ॼमे ई कोन आहे हिकिड़े क़िस्म जो। ऐं न त चाचा पोइ भला मूंखे बि को टोणो टिपणो ॾेनी त जीअं असां बि ॿिन मां फ्री थियूं टे। अलाह सां मां मुआरी जो ॾींहुं राति दॿे दुआ कंदई। हलो और त कर बाह अबे हे हाजी तो वारी जो हा माना असांजी मोह अल्हम्दुलिल्लाह। अञा घर में वेठी थई। छो भॼी वञी आशा आसार त कुझु अहिड़ा ई था लॻनि पिया हिकिड़े क़िस्म जा। सही समझो तई चाचा, सही समझो तई। ये समझ तो मुझो घर टुटड़ थे तई। ओ चाचा ये समझ तो मुझे घर जे छत जो तीर गेदर जे को न शातिर इजो यो शातिर मुझे जेल ते किरो ये इन जे करे चवाए तो मूंखे को ॾस दे त जीअं मां शातिर खे टेक ॾेई सिधो करे पीआरिया त मुंहिंजे घर जी छत बचे चाचा। ओ चाचा मुझो घर टुटण खां बचाए मूंखे बि ॾस दे को भाटड़ा ॼमनी। अबे जीअं चवां उहो ई कंदे। अरे मां त जा मुंहिंजो पीउ पीउ कंदो। हलो बदले में मांखे छा मिलंदो? बदले में चाचा बदले में ये समझो त तुंहिंजे शादीअ जो ज़िम्मो मूं ते। हलो बाक़ी तुंहिंजे लाइ संग अहिड़ो ताड़े रखियो आहे, अहिड़ो ताड़े रखियो आहे चाचा जो बसि चवंदा आहिनि न तुंहिंजे हा जी देर आहे। हलो ऐं न त तूं संग ॾिसंदे ॿुधंदे न चाचा वाह वाह कंदे वाह वाह। ठीकु आहे बोलो। इहो छा आहे? महजाए न हे सब वतन पाछाड़ीअ खां हम वदन वठी आए करे क़िस्म जा। ओ चाचा ये समझ त अची विया। हलो ये कीअं थींदो भाई पुट? ऐं बाक़ी पहिरियों इहो ॿुधाए अवे संग कहिड़ो ॾिठो अथई, काथो ॾिठो अथई हिकिड़े क़िस्म जो? चाचा तुंहिंजे लाइ संग अहिड़ो ताड़ियो अथमि जो बसि ईअं सम्झ त तूं बि राज़ी असां बि राज़ी। हलो छा मतिलब लूसी? मतलब इहो चाचा त तुंहिंजे हयातीअ जो को पतो पूरो त आहे कोन। हा चाचा तूं अॼु सुभाणे जो महिमान जेका ॿाहिरों ज़ाइफ़ां करणजे त वते न सोट फरमान खां हिसा पत्नी छिकींदी। तंहिंजे करे चाचा मां तुंहिंजे लाइ संग अहिड़ो ताड़ियो आहे जो तुंहिंजे मरण खां पोइ ईअं सम्झ त तुंहिंजी सॼी जाइदाद प्रापर्टी घर जो घर में उहो कीअं चवंदो आहे केसर पुरानी नो प्राफिट नो लॉस। हलो अबे कीअं भला? चाचा हाणे शरम में कहिड़ो शर्म बा? हेॾां तूं ज़ाल जी ॻोल्हा में आ, होॾां त अमां बि रणण वेठी आहे। अदा मां तोखे अमां जो संग ॾिनो ॾिनो ॾिनो। हलो इन सां तुंहिंजे घर जो जहान बि चवंदो ऐं असां फ़क़ीरनि तां बि अमां न्याणी जो बाबा ॿार लहंदो। इन सां बचे जान ॿिया बि खणंदा चाचा। ईअं सम्झ त तोखे तुंहिंजी ज़ाल मिली वेंदी ऐं मूंखे हेॾो सारो तुंहिंजे रूप में साईं अबो। हाय हाय
अञा ॿुधायां थो ॿियो जहान इहो ठहंदो त सोट फरमान खे मूं जहिड़ो मोटबर हेॾो सारो भाव बि मिली वेंदो हलो हा चाचा लख लानत ई खोड़ थई न न चाचा ॻाल्हि त ॿुध ॿाहिरां बि त का ज़ाइफ़ां पढ़णजे न हा पोइ घर जी ॻाल्हि घर में न आहे हलो न कर लूसी नचा भाॼाई दवाई अबे जे तोरे अदे जा कबर में बिस्कुट ई भुरिया मुंहिंजो ॼण अबो ई न हो इन जो वादो साईं मां तो चवां अहिड़ो रिश्तो हर हर हथ न ईंदुई हलू अरे नाचे त नाचे मां ईअं भलो आहियां पर भाॼाई अलावा अम्मा ॾाढी भाग वारी अथई अरे बस कुत्ता मां तो चवां चाचा भाग के तूं न आणो लानत ई खोड़ थई लख लानत थई चाचा मां तो चवां रोई दे अरे बीह कुत्ता कहीं जाए जा चाचा बस गंज पियो वॾो अपना वरी बि चवां तो सोच बा वरी बि सोच अहिड़ा रिश्ता हर रच नहीं दातई अरे मां तो चवां ज़बान बंद कर मां तो चवां पछताई दे रोई दे लूसी कहीं जाएगा चाचे तो पुट ही ना है सफा ए बच्चो भले तू अम्मा जे संग लाइ हा न करे बाकी ए भी मुंहिंजी दाढ़ी आ जे अम्मा मां अम्मा जा पेर धारन में न ठाता न त मुंहिंजो नालो लाइ भी कुटे ते रखजाए हलो लख लानत थई अरे तू आहे कुत्तो कमीना तो जो नालो कुत्ते ते लाइ कहिड़ो रखंदुसि ना हंजार चाचा ओ चाचा भले असां ॿिन्ही में संगावती तकरार हुजन भले कपाली जहिड़ा हुजन उहे पंहिंजी जाइ ते पर नुस्खे करी त ॾे न अरे कुत्ता कहीं जाएगा लूसी भेड़